ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे को बि औलाद कोन हो। औलाद जी सिक ऐं तख़्त जे वारस जे लाइ हिन हिक ॿिए पुठियां 6 शादियूं कयूं, पर 6 ज़ालुनि मां को बि औलाद न थियुसि। नेठ हिकिड़े ॾींहुं ना उमेद थी टिवाटे ते मंझी ऊंधी करे वञी सुम्ही रहियो ऐं मालिक जे दर बाॾाइण लॻो। राति अञा थोरी गुज़री त फ़क़ीरनि जो हिकिड़ो टोलो उतां अची लंघियो ऐं बादशाह खे लताड़ींदो हलियो वियो। वरी ॿियो टोलो आयो, उहो बि बादशाह खे लताड़ींदो हलियो वियो। थोरी देरि खां पोइ टियों टोलो आयो जो अची हुन वटि बीही रहियो। उन टोले मां हिकिड़े फ़क़ीर बादशाह खे चयो त उथी खड़ो थी। बादशाह चयसि त बाबा, जीअं तव्हां खां अॻु ॿिया फ़क़ीर लंघी विया आहिनि तीअं तूं बि पंहिंजी वाट वठी हलियो वञ। इहो जवाबु ॿुधी फ़क़ीर वराणियो त न, ईअं हरगिज़ न थींदो। तूं ॾुखोयल थो ॾिसजीं, तुंहिंजो मतिलबु अल्लाह कंदो पर असीं कंदासीं। तूं उथी ऐं हिते सुम्हण जो सबबु ॿुधाए। बादशाह फ़क़ीर जे दड़ दिलासे ते उथी वेठो ऐं औलाद न थियण जी सॼी हक़ीक़त फ़क़ीर खे ॿुधाए चयईं त 6 शादियूं कयूं अथमि त बि धणीअ जी का मेहर न थी आहे। फ़क़ीर बादशाह खे चयो त बसि एतिरी ॻाल्हि ते अहिड़ा हाल खणी कया अथई। हाणे हीअं कर जो सुबुह जो सवेल अल्लाह जो नालो वठी गुज़ कमान खणी वञ, पंहिंजे बाग़ में क़िस्मत आज़माए। जे 6 अंबड़ियूं किरियूं त 6 धीअूं ॼमंदई ऐं जेकॾहिं 6 अंब किरिया त पोइ 6 पुट ॼमंदई। वञ, इहा अथई असांजी दुआ। हाणे फ़क़ीरनि खे वाट ॾे त लंघी वञनि। बादशाह उथी खड़ो थियो ऐं फ़क़ीर पंहिंजी वाट वठी हलिया विया। बादशाह अची महलात में भेड़ो थियो। ख़ैरनि सां सुबुह थियो। बादशाह उथी ख़ुदा जो नालो वठी गुज़ कमान खणी क़िस्मत आज़माइण जे लाइ बाग़ ॾांहुं रवानो थियो। बाग़ में पहुचण सां हुन बिस्मिल्लाह करे तीर कशे वण में हयो। कुदरत ख़ुदा जी, तीर लॻण सां 6 अंब अची हेठि किरिया। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। मेवा मेड़े महलात में अची राणियुनि खे खारायईं। आख़िर संदसि उमेदूं पूरियूं थियूं। धणीअ जे दर अर्ज़ु अघिजी वियो। थोरनि ई ॾींहंनि में 6 ई राणियुनि खे उमीद थी। ॾींहंनि पुॼाणा 6 ई खे पुट ॼावा। जेको शहज़ादो सभिनी खां पोइ ॼाओ सो सभिनी भाइरनि में ख़ूबसूरत हो। इन करे उन जो नालो लाल शहज़ादो रखियईं। शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा, आख़िर अची जवान थिया। उते बादशाह खे संदन शादीअ जो ख़्यालु थियो। उन बादशाहीअ में इहो रिवाज हूंदो हो त शादीअ लाइ बादशाही ॿार गुज़ कमान में विझी उछलाईंदा हुआ ऐं जिन घरनि में उहे तीर किरंदा हुआ उतां उन्हनि जी शादी कराई वेंदी हुई। इन करे बादशाह बि शहर में पढ़ो घुमरायो त सुभाणे शाही रस्म मूजिबि शहज़ादा तीर उछलाईंदा। हर को जवान अची हाज़ुर थिए। शाही होको हो ऐं वरी सालनि खां पोइ मस मस इहो तमाशो थे थियो। सो माण्हुनि जा भेंभा लॻी विया। अमीर उमरा ग़रीब ग़ुरबा अची हाज़िर थिया। थोरी देरि खां पोइ शाही हुकुम थियो ऐं शहज़ादनि कमानूं तयार करे छिके वठी तीर उछलाया, जिन मां 5 तीर त वञी जुदा जुदा घरनि में किरिया। बाक़ी लाल शहज़ादे जो तीर वञी हिकिड़े बुंड में लॻो। सभु हैरान थी विया ऐं नौकर चाकर हिकदमि उहो खणण लाइ ड्रोड़िया। उते वञी ॾिसनि त बुंड में हिकिड़ी भोलड़ी वेठी आहे। नौकरनि भोलड़ीअ खे आणे बादशाह वटि हाज़िर कयो। लाल शहज़ादे उन्हीअ खे क़िस्मत जो लिखियो सम्झो ऐं भोलड़ीअ सां शादी कई। ॿिया शहज़ादा त पंहिंजी राणियुनि सां ख़ुशि गुज़ारण लॻा, पर लाल शहज़ादो भोलड़ीअ सां परिणजण जे करे सदाईं ग़मगीन रहण लॻो। भला छा लॻे भोलड़ी, छा लॻे इंसान। वीचारो सॼो ॾींहुं महल खां ॿाहिरि यारनि दोस्तनि सां पियो दिलि विंदराईंदो हुयो ऐं राति जो अची पंहिंजो मुंहुं वठी सुम्ही रहंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़्यालु थियो त ख़बर वठां त कहिड़े शहज़ादे खे सुघड़ राणी मिली आहे ऐं कंहिंजो घर सुठो थो हले। इहो ख़्यालु करे हुन सभिनी शहज़ादनि खे पाण वटि घुराए चयो त केतिरनि ई ॾींहंनि खां दिलि में अथमि त अव्हां सां गॾिजी मानी खावां। तंहिं करे सुभाणे तव्हीं सभु पंहिंजे पंहिंजे घरां मानी तयारु कराए खणी अचिजो। सभई शहज़ादा बादशाह सां हाओकार करे पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटिया ऐं अची पंहिंजनि राणियुनि सां हक़ीक़त कयाऊं। लाल शहज़ादे पीउ वटि त हाओकार कई, पर हाणे अची ॻणतियुनि वराणियुसि त आउं कीअं ऐं किथां मानी तयारु कराए अबे वटि खणी वञा। संदसि बानीअ जॾहिं खेसि मलूल ॾिठो तॾहिं खांसि पुछाईं त शहज़ादा, अव्हां खे कहिड़ी ॻणती आहे। लाल शहज़ादे चयुसि त सुभाणे बादशाह सलामत असां सभिनी ॿाहिरनि जी मानी खाईंदो। ॿियनि जूं त ज़ालूं मौजूदु आहिनि जेकी आलीशान मानी तयारु करे ॾींदियूं, पर मुंहिंजो केरु आहे जंहिंखां अहिड़ो बंदोबस्तु थिए। तूं बि त अहिड़ो सुठो रधी कान ॼाणी जो बाबे साईं जे खाइण जे लाइक़ु हुजे। बानीअ लाल शहज़ादे खे दिलासो ॾिनो ऐं चयाईंसि त शहज़ादा, अमीं दिलि न लाहियो,
ख़ुदा मिड़ई चङी कंदो। ख़ैर जॾहिं हऊ मऊ टरियो तॾहिं बानी अची भोलड़ीअ खे सारी हक़ीक़त ॿुधाई, छो त दरअसल उन भोलड़ीअ जे वस में हिकिड़ी परी हुई जंहिंखे बानीअ हिकु दफ़ो ॾिसी वरितो हो। बानीअ भोलड़ीअ खे शहज़ादे वारी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जंहिं बानीअ खे चयो त शहज़ादे खे दिलासो ॾे ऐं तूं वञी बुंड जे भरिसां बीही चओ त ओभर वारीअ कुंड में रखियल ताम ॾियो। बानीअ यकदम हुकुम जी पैरवी कई ऐं बुंड वटां जेको ताम मिलियो सो खणी आई शहज़ादे खे ॾिनई, जंहिं उहो खाधो खणी वञी बादशाह जे अॻियां हाज़ुर कयो। बादशाह ॿियनि शहज़ादनि जे आंदल तामनि मां थोरो थोरो खाईंदो। जॾहिं लाल शहज़ादे जे घरां आयल ढाकुअ जो ढकु लाथो तॾहिं सॼी मजलिस ताम जे हुगाह सां वासिजी वई। ताम जी ख़ुशबू वञी बादशाह जे पेट में बुख जा चक विधा, बसि अखियूं ॿूटे जुंबी वियो। मुड़ुसु खाईंदो बि वञे ऐं साराह बि कंदो वञे। चए उमिरि निबिरी वई पर अहिड़ो खाधो न खाधुमि, मतिलब त साराह मां ढापे ई न पियो। घड़ी खन में सॼो ढाकू सफ़ा करे ॿियनि शहज़ादनि ॾांहुं ॾिसी खिली चयईं त अबा असांजी नंढी नुंहुं तव्हांजे ज़ालुनि खां गोए खणी वई। इहो ॿुधी पहिरीं त लाल शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो, पर पोइ जंहिं महिल इहा यादगिरी पयसि त संदसि घर में भोलड़ी आहे तॾहिं सॼी ख़ुशी ख़ाक थी वयसि ऐं दिलि में चवण लॻो त बानी अलाए किथां ताम आंदो आहे, मूं वारी भोलड़ीअ में अहिड़ी साञह किथां आई। ख़ैर वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं वरी बि बादशाह शहज़ादनि खे घुराए चयो त सुभाणे हर को शहज़ादो पंहिंजे घरां हिकु हिकु रूमाल भराए खणी अचे। सभिनी अची वरी बि पंहिंजे ज़ालुनि सां हक़ीक़त कई, पर लाल शहज़ादो वरी बि अची फ़िक्र में पियो त हाणे भोलड़ी कीअं भर्त भरींदी, सो वीचारो वरी बि वेगाणो थी वेही रहियो। बानीअ जॾहिं शहज़ादे खे ग़मगीन ॾिठो तॾहिं खांइसि ॻणतीअ जो सबबु पुछण लॻी। लाल शहज़ादे चयसि त अॻे त हो मानीअ जो सवाल, पर हाणे आहे रूमाल भरण जो सवाल। हाणे ॿुधाए त भला मुंहिंजी ज़ाल भोलड़ी सा कीअं रूमाल भरींदी। बानीअ वरी बि शहज़ादे खे दिलदारी ॾिनी ऐं सिधो भोलड़ीअ वटि आई ऐं रूमाल वारी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। भोलड़ीअ हुन खे वरी बि उन बुंड ॾांहुं मोकिलियो त बुंड खां वञी रूमाल घुर। बानी वरी बि बुंड वटि वई ऐं खेसि उतां घुर्ब रूमाल मिली वियो जो हाणे लाल शहज़ादे खे ॾिनई। तंहिं वरी उहो रूमाल आणे बादशाह खे ॾिनो। ॿियनि शहज़ादनि बि पंहिंजा पंहिंजा भरायल रूमाल आणे बादशाह जे अॻियां हाज़िर कया, पर सभिनी खां लाल शहज़ादे जो आंदल रूमाल न रुगो बादशाह खे पसंदि आयो, पर अमीर वज़ीर बि उन ई रूमाल जी वाखाण करण लॻा। एतिरीअ वाखाण ते बि लाल शहज़ादे खे का ख़ुशी कान थे थी ऐं हू अहिड़ो ई ग़मगीन थी वापसि पंहिंजे महलात में पहुतो। थोरनि ॾींहंनि गुज़रण बाद लाल शहज़ादो वरी बि अची वॾे मूंझारे में पियो, छो त हिन दफ़े बादशाह सभिनी शहज़ादनि खे घुराए चयो त सुभाणे आउं पंहिंजे नुहरुनि खे ॾिसण ईंदुसि ऐं अव्हां जा घर बि अची घुमंदुसि। ॿियनि खे त को फ़िक्र ई कोन हुयो, पर लाल शहज़ादो दिलि में सोचण लॻो त हाणे कहिड़े मुंहं सां बादशाह खे पंहिंजी ज़ाल ॾेखारींदुसि। उन ई फ़िक्र में वेठो हो त बानीअ वरी अची परेशानीअ जो कारण पुछियुसि। हुन खेसि सॼो क़िसो करे ॿुधायो। बानीअ वरी बि खेसि दिलदारी ॾिनी त भली बादशाह अव्हां जो घर ऐं ज़ाल ॾिसे। जे ज़ाल भोलड़ी आहे त छा थियो, आउं घर खे अहिड़ो त सिंगारींदसि जो बादशाह ॾिसी ख़ुशि थी वेंदो। ईअं चई बानी वरी भोलड़ीअ वटि आई ऐं खेसि सारी ॻाल्हि ॿुधायईं, जंहिं चयसि त दिलजाए कर सभु कुझु ठीकु थी वेंदो। ॿिए ॾींहुं बादशाह पंहिंजा अमीर ऐं वज़ीर वठी पंहिंजे नुहरुनि ऐं संदन घर ॾिसण जे लाइ अची निकितो। सभिनी शहज़ादनि जूं ज़ालूं हार सिंगार करे अतुर अंबीर मले तेल मुसाग मले पंहिंजे सहुरे जे आजीअ जे लाइ तयारु वेठियूं। भोलड़ीअ बि छा कयो जो पंहिंजे पोश वारी खल लाहे वेंजी सेंजी सिंगार करे महलात में हिकु अहिड़ीअ कोठीअ में वञी वेठी जिते ऊंदहि घणी हुई, पर हूअ अहिड़ी त हसीन हुई जो कोठीअ में ॼण त का बत्ती पई ॿरी। बादशाह बि घुमंदो घुमंदो ॿियनि शहज़ादनि जे ज़ालनि वटां थी अची लाल शहज़ादे जे घर पहुतो। जॾहिं हलंदे हलंदे परीअ वारी कोठीअ वटि पहुतो त हुन जी नज़र वञी परीअ ते पई। बादशाह परीअ खे ॾिसण सां बेहोश थी किरी पियो। यकदम बानीअ ऐं परीअ अची खेसि उथारियो ऐं गुलाब छटकारे खेसि होश में आंदो। होश में अचण बाद हुन सभिनी अमीरनि वज़ीरनि सां लाल शहज़ादे जी ज़ाल जी ॾाढी वाखाण कई ऐं ख़ुशि थी वापसि मोटियो। लाल शहज़ादे जॾहिं पंहिंजे घर में अहिड़ी सुहिणी ज़ाल ॾिठी ऐं पंहिंजे पीउ खां उन जी तारीफ़ ॿुधी तॾहिं वाइड़ो थी वियो ऐं वधी अची बानीअ खां उन राज़ जी हक़ीक़त पुछाईं, जंहिं चयुसि त शहज़ादा हींअर वक़्तु कोन्हे, बाक़ी सुभाणे तव्हां
खे ॿुधाईंदसि। आख़िर राति गुज़री सुबुह थियो ऐं लाल शहज़ादो जंहिंखे सॼी राति उण तुण लॻी पई हुई सो सवेल ई बानीअ वटि आयो ऐं चयाईंसि त हाणे जल्द ॿुधाए त कहिड़ो इसरार आहे। बानीअ अर्ज़ु कयो त शहज़ादा तव्हांजी ज़ाल हक़ीक़त में भोलड़ी न पर हिकु परी आहे। परीअ जो ॿुधी लाल शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं बानीअ खां सलाह पुछियईं त अहिड़ी का अटकल ॿुधाए जो हीअ वरी लाथल खल न पाए। बानीअ चयो त शहज़ादा जंहिं वक़्तु हूअ विहिंजंदी आहे उन वक़्तु खल लाहे परे रखंदी आहे। अवी किथे लिकी वियो ऐं वझु ॾिसी उहा खणी बाहि में विझिजो, पोइ न खल हूंदी न वरी पहिरींदी। इहा सलाह लाल शहज़ादे खे बि वणी। तंहिं छा कयो जो ॿिए ॾींहुं जॾहिं भोलड़ी खल लाहे परे रखी ऐं वेंझण लॻी तॾहिं शहज़ादे मौक़ियो ॾिसी उहा खल खणी बाहि में उछलाई। खल अञा थोरी सड़ी त उन परीअ भरियल दिलो खणी यकदम उन जे मथां विधो ऐं लाल शहज़ादे खे चयईं त अे शहज़ादा तूं मुंहिंजा पर साड़िया आहिनि, तोखे ईअं करणु न घुरिबो हो, पर हाणे जेकी थियो सो थियो, बाक़ी मां वञा थी। मुंहिंजो नालो सब्ज़ परी आहे। मां चीन विलायत जी वेठल आहियां। जेकॾहिं मूंखे हथु करणो हुजई त हाणे उते अची ॻोल्हे लहिजांइ। ईअं चई हुन वठी भड़को खाधो ऐं उॾामी हली वई। लाल शहज़ादे वीचारे जा ताक ई लॻी विया। पोइ परी ॾिसंदे ई ॾिसंदे नज़रुनि खां ग़ाइब थी वई। सॼी राति आंध मांध में गुज़ारे ॿिए ॾींहुं लाल शहज़ादो हिकु भलो घोड़ो तयारु करे नाणे सां ख़र्ज़ीन भरे सब्ज़ परीअ जी ॻोल्हा में रवानो थियो। मंज़िलूं कंदे कंदे आख़िर हिकिड़े हंधि संदसि घोड़ो ॿिन थकिजी पियो ऐं ही लाचार लही पियो। घोड़े खे उते झंग में छॾे नाणे सां भरियल ख़र्ज़ीन बि उते लिकाए पाण वरी बि पंधु काहे पियो ऐं हलंदे हलंदे अची हिकिड़े सुञे बाग़ में पहुतो। उते ॾिसे त हिकु देव सुतो पियो आहे जंहिंखे गोॾनि ताईं ड्रभ ॼमी विया आहिनि। लाल शहज़ादे खूह ते अची ॿोको खणी बाग़ खे पाणी ॾियणु लॻो। पाणी ॾींदे ॾींदे हुनखे उते 6 महीना गुज़री विया। आख़िर बाग़ बिसाओ थियो ऐं देव बि 6 महीननि जी निंड करे उथियो। लाल शहज़ादो मामा मामा करे वञी देव जे पेरनि ते किरियो। देव चयुसि त अे आदमज़ाद जेकॾहिं मामा मामा न चई हा त सरियां जेॾा दाणा करे छॾियई हा, पर हाणे जेकी घुरणो अथई सो घुर। तॾहिं लाल शहज़ादे चयुसि त मामा ख़ुदा जो ॾिनो ॿियो त सभु कुझु अथमि, बाक़ी मूंखे चीन विलायत में सब्ज़ परीअ वटि वञणो आहे, को ॾसु पंधु ॾे। देव चयुसि त पंहिंजे साह खां खटो थियो आहीं छा जो देविन ऐं परियुनि जे मुल्क में थो वञी? हू जिते ॾिसंदई उते खाई खपाए छॾींदई। लाल शहज़ादो मिंथ करणु लॻुसि त मामा इहा खुटी मुंहिंजी क़िस्मत, तव्हीं महिरबानी करे को ॾसु पतो त ॾियो। तॾहिं देव चयुसि त पुट असीं अञा ॿार हुआसीं तॾहिं सब्ज़ परी हितां उॾामंदी वेंदे ॾिठी हुयमि, वरी न ॾिठी अथमि, न को संदसि पतो अथमि। बाक़ी अॻिते मुंहिंजो भाउ वेठो अथई, शायदि उन खां को ॾसु पतो मिलई। लाल शहज़ादे मोकिलाइण वक़्तु देव खां घुर कई त मामा का सूखड़ी पाखड़ी ॾेम। तॾहिं देव खेसि हिकु उॾंद खटोली ॾिनी ऐं चयाईंसि त हिन खे जिते चवंदे उते पहुचाईंदई। लाल शहज़ादो उॾंद खटोली वठी ॿाहिरि निकितो ऐं उन ते वेही चयाईंसि त उॾाम उॾंद खटोली जिते मुंहिंजो ॿियो मामो। उॾंद खटोली उॾाणी ऐं खन पल में लाल शहज़ादे खे अची ॿिए देव वटि पहुचायईं। लाल शहज़ादो ॾिसे त ही बि अॻे देव वांगुरु सुतो पियो आहे ऐं उन जो बाग़ बि वीरान लॻो पियो आहे। हिन उन खे बि यकदम पाणी ॾियणु शुरू कयो। जॾहिं बाग़ साओ थियो त देव बि 6 महीननि जी निंड करे उथियो। लाल शहज़ादो हुन खे बि मामा मामा करे अची पेरें पियो। हुन आदुर ॾेई अचण जो मतिलबु पुछो। लाल शहज़ादे समूरी हक़ीक़त बयान करे ॿुधायसि। तॾहिं देव चयुसि त बाबा घणो वक़्तु अॻे सब्ज़ परीअ खे हितां लंघंदे ॾिठो हुअमि, वरी को बि पतो न आहे त केॾांहुं वई। बाक़ी मुंहिंजो वॾो भाउ अॻियां मिलंदुई, शायदि उहो को ॾसु पतो ॾियई। ख़ैर लाल शहज़ादे उन खां बि मोकिलाइण वक़्तु सूखड़ी घुरी, जंहिं हिकु ॾंडो ॾिनुसि ऐं चयाईंसि त ही पकड़ ॾंडो। हिन खे जंहिं ते हुकुम ॾींदे उन खे ही पकड़े ॾाढी मार ॾींदो ऐं जेसीं ताईं वरी तूं न झलींदेसि तेसीं ॾंडे जो सटको पियो पवंदुसि। लाल शहज़ादो पकड़ ॾंडा पकड़ सेली खणी ॿाहिरि निकितो ऐं उॾंद खटोलीअ ते चढ़ी उन खे चयईं त उॾामड़ी खटोली जिते मुंहिंजो टियों मामो। उॾंद खटोली यकदम वठी उॾामण लॻी ऐं थोरे ई वक़्त में लाल शहज़ादे खे आणे 3 देव वटि पहुचायईं ऐं ही ॾिसे खणी त हुन देव जो बि उहो ई हाल
उहा ई निंड जी हालत ऐं अहिड़ो ई उजड़ियल बाग़। लाल शहज़ादे हुन बाग़ खे बि पाणी ॾियणु शुरू कयो ऐं थोरे अरसे में बाग़ बि साओ थी वियो त देव बि निंड मां सुजाग थियो। लाल शहज़ादे हुन देव खे पंहिंजो मतिलबु ॿुधायो ऐं 10 पंधु पुछो। तॾहिं देव चयोसि त हितां ओभर तरफ़ किन महीननि जो पंधु कबो त हिकिड़ो खूह ईंदुई जंहिंखे लोही कोट ॾिनल आहे। उते सब्ज़ परीअ जूं साहेड़ियूं ऐं बानियूं रोज़ पाणी भरण ईंदियूं आहिनि ऐं उहो पाणी गाॾियुनि ते खणी वापसि वेंदियूं आहिनि। तूं जॾहिं उते पहुची तॾहिं लिकी कंहिं गाॾीअ में लड़की पइजांइ, पोइ पाण ई वञी सब्ज़ परीअ वटि पहुचंदे। पर हीअ टोपी वठि, जेकॾहिं हीअ मथे में पाईंदे त तूं सभिनी खे पियो ॾिसंदे पर तोखे कोई न ॾिसंदो। लाल शहज़ादे देव खां मोकिलाए ॿाहिरि अची टोपी मथे में पाती ऐं उॾंद खटोलीअ ते उॾामी अची उन लोही कोट वारे खूह वटि लथो। उॾंद खटोलीअ खे हिकु हंधि लिकाए पाण बि लिकी वेही रहियो। थोरीअ देरि खां पोइ केतिरियूं ई परियूं गाॾियूं काहे आयूं ऐं जॾहिं पाणी भरे वापसि वञण लॻियूं तॾहिं लाल शहज़ादो बि देव जी ॾिनल टोपी पाए हिकिड़ी गाॾीअ जी दरीअ ते चढ़ी हुननि सां गॾिजी हलियो। सॼी वाट ई परियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हलियो ऐं हुननि खे चङीअ तरह जाचींदो रहियो, मगर हुनखे कंहिं बि कोन ॾिठो। जॾहिं सभई अची सब्ज़ परीअ जे शहर में रसिया तॾहिं लाल शहज़ादे उन्हनि परियुनि जी पुठ वरिती ऐं सब्ज़ परीअ जे महलात में पहुतो। हू पंहिंजी राणीअ खे मिलण लाइ बेताब हो, सो हुन जी तलाश करण लॻो। अंगण में हुन अची ॾिठो त सब्ज़ परीअ जी माउ नौकरनि खे पई चवे त हीउ पाणी हिते रखो। सब्ज़ परी त कुझु खाए पीए बि कान थी, आउं वञां थी उन जी जांच करण। इहो ॿुधी लाल शहज़ादे बि उन जी पुठ वरिती ऐं अची ॾिसे त हिकिड़ी कोठीअ में सब्ज़ परी ऊंधे मुंहुं पई आहे ऐं अहिड़ो त ॻरी वई आहे जो चुरी बि नथी सघे। माणस वटसि पहुची चयो त धीउ उथी कुझु खा पीओ, छो थी पंहिंजी उमिरि ॻारी, तुंहिंजो लाल शहज़ादो हिते कीअं ईंदो? सब्ज़ परीअ जवाबु ॾिनुसि त अमां, मुंहिंजी शादी लाल शहज़ादे सां थियल आहे। जेसिताईं हू हिते न ईंदो तेसिताईं मुंहिंजी इहा ई हालत रहंदी। माणस हुनखे घणो ई सम्झायो पर हुन न मञियो। नेठि हूअ मायूस थी हली वई ऐं सब्ज़ परी अची रोइण में छुटकी। लाल शहज़ादे बि अॻिते वधी पासो वठी अची संदसि भरिसां वेठो ऐं सब्ज़ परीअ खे सॾु करे टोपी मथे खां लाहे हुनखे पंहिंजी शकल ॾेखारियईं। सब्ज़ परी लाल शहज़ादे खे पाण वटि ॾिसी ख़ुशीअ मां उछल ॾेई हुनखे खणी भाकुर पातो। हुन जे ॻाल्हाइण ते माणस यकदम डोड़ंदी आई पर लाल शहज़ादे यकदम टोपी मथे में विझी छॾी, जंहिं करे हू कंहिंखे बि ॾिसण में न आयो। सब्ज़ परीअ खे ख़ुशि ॾिसी माणस चयुसि त कहिड़ो सबबु आहे जो ओचितो ॾाढो ख़ुशि पई नज़र अची? लाल शहज़ादो आयो आहे छा? सब्ज़ परीअ चयुसि त हू वीचारो हिते कीअं अची सघंदो, बाक़ी हाणे मूं हुनखे विसारण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे मूंखे कुझु आणे ॾे त खावां। पर माणस खे हुन ओचिती तब्दीलीअ ते शक पइजी वियो। सो वरी धीउ खे चयईं त धीउ, तूं ज़रूरु लाल शहज़ादे खे ॾिठो आहे तॾहिं ख़ुशि थी आहीं। मूंखे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो कसम आहे त आउं तुंहिंजे लाल शहज़ादे खे कुझु बि न कंदसि। जेका ॻाल्हि हुजे सा चई ॾे। माउ जे कसम खणण ते सब्ज़ परीअ लाल शहज़ादे खे चयो त मुंहिंजा मिठा लाल, अम्मा खे पाण ॾेखार। तॾहिं लाल शहज़ादे टोपी लाथी। सब्ज़ परीअ जी माउ हिन ख़ूबसूरत आदमज़ाद खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। हुननि ॿिन्हीअ लाइ मानी घुराए खेनि खाराए ड्रहो करायो। पोइ पाण वञी पंहिंजे मुड़ुस सब्ज़ परीअ जे पीउ सां ॻाल्हि कयईं जो पिणु लाल शहज़ादे सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहं ख़ैर ख़ुशीअ सां गुज़रिया त हिकु ॾींहुं सब्ज़ परीअ जे पीउ वटि 4 देव आया जिन खे हुन सब्ज़ परीअ जे संग ॾियण जो वाइदो कयो हुयो। उन्हनि अची संग घुरियो। सब्ज़ परीअ जे माउ पीउ अची लाल शहज़ादे सां ॻाल्हि कई, जंहिं खेनि दिलासो ॾिनुनि त तव्हीं को बि फ़िक्रु न करियो, आउं अकेलो सभिनी सां विढ़ंदुसि ऐं खेनि मारे मञाईंदुसि। इन ई ॾढ मिलण ते सब्ज़ परीअ जे पीउ माउ उन्हनि देवनि खे साफ़ जवाबु ॾेई छॾियो। देवनि खे जो मिलियो जवाबु से कावड़जी विढ़ण लाइ तयारु थी अची मैदान ते बीठा। चए कहिड़ो पहलवान देव आहे जो असां सां मुक़ाबिलो कंदो? लाल शहज़ादो बि टोपी पाए अची मैदान ते बीठो ऐं पकड़ डंडा पकड़ सेलीअ खे हुकुम कयईं त वठ हिननि देवनि खे, न छॾ हिननि मां हिकिड़ो। पोइ त अची देवनि में कुटको पियो। देव ही ओचिता डंडा खाई मथा कुटाए वठी भॻा ऐं वरी पोइ ते बि न
निहारियाऊं बस पोइ त ख़ुशियूं थी वयूं। भेड़ ते डोको लगी वियो। लाल शहज़ादो ऐं सब्ज़ परी एकर वरी बि ख़ुशि गुज़ारण लॻा। गच ॾींहुं रहण खां पोइ लाल शहज़ादे आख़िर ॻोठ वरण जो ख़्यालु कयो ऐं सब्ज़ परीअ ऐं उन जी माउ खे समूरी ॻाल्हि ॿुधाए खाइनि मोकल घुरी, जिन हुन खे ख़ुशीअ सां मोकल ॾिनी। हलण वक़्तु सब्ज़ परीअ हुन खे हिकु सिंग ऐं वारनि जो वांगुड़ो ॾिनो ऐं चयाईंसि त जेकॾहिं तोखे मुंहिंजी सिक लॻे तॾहिं हिन वारनि जे वांगुड़े खे तौ ॾींदे ऐं हिन सिंग खे फूक ॾींदे त आउं अची तो वटि हाज़िर थींदसि। लाल शहज़ादो मोकिलाए जॾहिं हलण लॻो त परीअ हुन खे आणे खूह वटि छॾियो जितां हुननि जी सरहद हुई। उतां उॾंद खटोलीअ ते चढ़ी अची टें देव वटि पहुतो। हाल अहिवाल ॾिनई वरितई त देव ढोंग करे चयुसि त इहो निसोरो कूड़ आहे। परियूं थियूं सिंग ते अचनि, तूं माठ करे इहो वांगुड़ो ऐं सिंग मूंखे ॾेई वञ। जॾहिं लाल शहज़ादे ॾियण खां इनकार कयो त देव अची कावड़ियो ऐं चयाईं त नथो ॾीं त आउर जेॾा दाणा करे छॾींदोसांइ। लाल शहज़ादे यकदमि पकड़ डंडा पकड़ सेली खे हुकुम कयो, जंहिं अची देव ते डंडनि जो कुटको विधो। तॾहिं देव वठी रड़ियूं कयूं, चए मूं बस कई, अचे ही देगड़ो बि वठ, जंहिंखे जॾहिं बि जहिड़ो ताम चवंदे त तोखे तयार थी मिलंदो, रुगो मुंहिंजी जिंदु छॾ। तॾहिं लाल शहज़ादे देगड़ो वठी डंडे खे बस करण जो हुकुम ॾिनो। तॾहिं वरी वेचारे देवता मोचड़ा लथा। हाणे लाल शहज़ादे दिल में ख़्यालु कयो त जे ॿियनि देवनि वटि वेंदुसि त उहे बि अहिड़ी लालच कंदा। सो उॾंद खटोलीअ ते चढ़ी सिधो अची उते पहुतो जिते संदसि घोड़ो पए चरियो। नाणे वारी ख़र्ज़ीन हथ कयई, पोइ देगड़ी खे ताम तयारु करण जो हुकुम ॾिनई, जंहिं यकदमि ताम तयारु करे ॾिनसि। पोइ वांगुड़े खे तौ ॾिनई ऐं सिंग फूकियईं त सब्ज़ परी 70 सहेलियुनि सां अची हाज़िर थी। ऐं लाल शहज़ादे खे झंग में ॾिसी सब्ज़ परीअ पुछियुसि त तूं छो अञा ॻोठ न पहुतो आहीं? तॾहिं लाल शहज़ादे जवाब ॾिनुसि त ही ताम तयारु करायमि, मगर अकेलो खाइण ते दिलि न लॻी, इन करे तोखे घुरायमि। हाणे वेहो त खाऊं। पोइ त सभिनी गॾिजी ताम खाधो ऐं सब्ज़ परी वरी बि मोकिलाए सहेलियुनि समेत रवानी थी वई। ऐं लाल शहज़ादो बि सभु सामान पाण सां खणी घोड़े ते सवार थी अची ख़ैर जो पंहिंजे ॻोठ पहुतो। पीउ ऐं भाइरनि सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं समूरी हक़ीक़त खेनि ॿुधायई। ॿिए ॾींहुं हुन महल खे सिंगारे तयारु कयो ऐं पोइ सब्ज़ परीअ खे घुराइण जे लाइ वारनि जे वंगुड़े खे तौ ॾिनई ऐं वरी सिंग खे फूक ॾिनी त सब्ज़ परी 70 सहेलियुनि सां अची पहुती। सभई पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं हमेशा जे लाइ गॾु रहण लॻा। दोस्तों, हीअ कहाणी किताब लोक कहाणियूं मां अव्हां जे लाइ पेश कई वई। लेखक डॉक्टर नबी बख्श खान बलोच। उमेद आहे त तव्हांखे हीअ लोक कहाणी पसंदि ज़रूरु आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव। जेकॾहिं अहिड़ीअ तरह जूं ॿियूं कहाणियूं बि अव्हां ॿुधणु चाहियो त असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।